समझ में अचे थी ॻाल्हि या न? छोकिरीअ जो इश्क कंदे त ईअं मुंहिंजा बंगलनि मां निकिरी वञी जबलनि में धूड़ पाईंदे, पर जे यार जो इश्क कंदे त उहे जबलनि वारा, झंगलनि वारा, महलनि वारा तुंहिंजे कदमनि में ईंदा। इश्क हकीकी कर, मोहब्बत हकीकी कर, ये फिस्क छॾे ॾे, ये कुझु कोन थई, ये हिकिड़ो कुर्ब ॾेई 99 दुख ॾेई पंज परे यार सां यारी रखो, न सां प्यार कर, ॿई जहान ठही वञे। टाइम वेंदो गुज़रंदो, तव्हां सुभाणे चवंदो चरे मां पातासीं, देगियूं असांजूं ठरी वयूं, ए आरी सर ॻोठ आरी सर बूबकर चवंदा मानी असांजी ठरी वई, हे सजण साईं जो फ़क़ीर चरियो शुरू थियो त चुप ई कोन कई, न हाणे इंशाअल्लाह तव्हांखे जल्द छॾियूं था, पर इंशाअल्लाह मां बि ॾिसां पियो तव्हां मज़े सां वेठा आहियो, कलाक गुज़री विया आहिनि, 2 कलाक थी विया आहिनि, पर तव्हां पोइ बि मौज में वेठा हो। या तव्हांजी मौज न आहे, इहो मदीने वारे जो कनेक्शन आहे। मुंहिंजा दोस्त ॿियो 2 कलाक वेहणो सवलो कोन्हे को, इहो कनेक्शन तव्हांखे विहारे वेठो आहे। तव्हांजे सदके रब मुंहिंजे मथां बि करम करे रहियो आहे। मौज़ूअ ते थोरो ॻाल्हायां या बसि माना तो वरी पोइ ॿिए दफ़े ॾिसंदासीं। 15 पारे जे अंदर मुझे करीम रब फरमायो वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। मुझे अल्लाह फरमायो कहे, गला गला कह फरमायो, मुझे करीम रब दुआ घुरण जो हुक्म ॾिनो आहे। कीअं ॾिनो आहे? व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी, मुंहिंजा करीम रब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां पुछनि था केरु, अलग अलग केर है कौन दिल ठारी। हाँ हाँ जेकर न मुराद अली शाह जे भला कुर्सी ते होजे हुयो ऐं चवे त हे ॿिया अली गौर मलाह मुंहिंजो आहे त छा थो सम्झी त हमरा मुछुनि खे सफ़ा ईअं गाडर करे घुमे है। या सच्ची ॻाल्हि आहे या न? वज़ीर आला थो चवे त ही मुंहिंजो आहे, लेकिन उन जी कुर्सी ते भई ओहो बादशाहन जो बादशाह जंहिंजी बादशाही हमेशा कायनात जे ज़र्रे ज़र्रे में जंहिंजी बादशाही आहे, जॾहिं उहो ऐलान करे त ओ मुंहिंजा महबूबा व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा सोना जी मुंहिंजा करीम रब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां मुंहिंजे लाइ पुछनि, मुंहिंजा बानड़ा मुंहिंजे लाइ पुछनि, अड़े यार जेकॾहिं इते ई बीही वरी शुरू कयूं त वरी 2 कलाक ॿिया इते ई हलूं। खुदा कुरान में ॿुधाए रहियो जेके मुंहिंजा आहिनि उहे मुंहिंजे महबूब जे दर ते ईंदा आहिनि। हाफ़िज़ व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा महबूब जॾहिं मुंहिंजा बानड़ा तोखां मुंहिंजे लाइ पुछण अचनि, यानी खुदा ॿुधाए रहियो आहे त जेके मुंहिंजा आहिनि उहे दरे मुस्तफ़ा ते ईंदा। मां अल्लाह जी मालूमात दरे मुस्तफ़ा तां वठंदा, सभु कुझु मुंहिंजे पीर जे दर तां पंहिंजा झोल भरे पोइ दुनिया खे वञी वंडे ॾींदा। खुली वेंदासीं, देरि थी वेंदी, सुबुह जो सवेल कराची प्रोग्राम ते पहुचणो आहे। व इज़ा सअलक इबादी, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा पुनल, जॾहिं मुंहिंजा बानड़ा तुंहिंजे दरबार में अचनि, मुंहिंजा बानड़ा मुंहिंजो तोखां पुछनि, उन्हनि खे जवाब ॾे अन्नी फ़इन्नी क़रीब, नसीन त मां ॾाढो वेझड़ो आहियां, पर कहिजे जेके दरबार यार में आया आहियां त वेझड़ो सभिनी जे, पर मुंहिंजे वेझड़ाई महसूस उहे कंदा जेके मुंहिंजा पुनल तुंहिंजे दरबार में अची मुंहिंजो ॾस वठी उजीब दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली।
सजी रात रब जो कुरान पढ़ मुझा महबूब बुधाईने त मुझो करीम रब डाढो वेझड़ो आ रुगी इजादान रुगी खुरी दिसो फलियस्तजीबुली दिसो त कीअं थो कबूल करे मना दुआ घुरण जो हुकुम कह दिनो बुधा बुधा हुकुम कह दिनो कंहिंजे हथों मदीने वारे जे हथों कंहिंजे हथों नहीं हाणे दुआ घुरो मुझे मदीने जे मीर फरमाया अद्दुआ मुखुल इबादत दुआ इबादत जो मगज़ा लेकिन मुझे रब फरमाए तो दुआ घुरो जरूर लेकिन कीअं घुरो जॾहिं पंहिंजे भाइरुनि जे लाइ घुरो त घुरो रब्बना फिर लना वली इख्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान जॾहिं पंहिंजे भाइरुनि जे लाइ दुआ घुरो मुंहिंजो करीम रब फरमाए तो दुआ घुरो असांजा परवरदिगार असांखे बि मुआफ़ फरमाए असांजा उहे भाइर जेके दुनिया छॾे विया आहिनि मौला उन्हनि खे बि मुआफ़ फरमाए जॾहिं भाइरुनि जे लाइ घुरो त ईअं घुरो रब चए थो जॾहिं अबे अम्मा लाइ घुरो त ॿिए नमूने सां घुरो पंहिंजे भाइरुनि जे लाइ घुरो त ईअं घुरो पर जॾहिं अबे अम्मा जो वारो अचे त ईअं न चओ मौला इन्हनि खे मुआफ़ कर न न मुंहिंजो रब थो चवे अबे अम्मा जो मक़ाम मां रब निरालो कयो आहे अबे अम्मा जो शान निरालो कयो आहे त उन्हनि जे लाइ दुआ बि मां रब निराली करे छॾी आहे ओ मुझा महबूबा वकुल ओ मुझा सुना जी मुझा करीम रब पंहिंजे गुलामनि खे ॿुधाए त दुआ अबे अम्मा लाइ हीअं घुरबी आहे कीअं मुझा मौला ओ रब्बिरहमुहुमा ओ मुझा करीम रब मुझे अबे अम्मा ते रहम फरमा छा फरमा होॾे छा हो त मुंहिंजा मौला असांखे बि बख़्श असांजे भाइरुनि खे बि बख़्श हेॾे छा थो रब चवे रब्बिरहमुहुमा ओ असांजा करीम रब असांजे अबे अम्मा ते रहम कर कमा रहम त कर पर कीअं रहम कर रहम त सभिनी ते कंदो आहे पर मुंहिंजा मौला कमा ओ मुंहिंजा मौला ईअं रहम कर असांजे अबे अम्मा ते रब्बयानी सगीरा जीअं नंढड़े लाकू अबो अम्मा असां ते रहम कंदा हुआ मुंहिंजा मौला अॼु तूं बि उन्हनि ते ईअं रहम फरमा जियां अबे अम्मा नंढड़े लाकू असांजे ग़लतियुनि ॾे न निहारियो मौला अॼु तूं बि उन्हनि जे ग़लतियुनि ॾे न निहार जीअं अबे अम्मा नंढड़े लाकू असां ग़लतियूं कंदा रहियासीं किरंदा पिया वञूं बिस्मिल्लाह करे उथारी न पिया मुंहिंजा मौला असां जाइज़ नाजाइज़ अर्ज़ पिया कयूं क़बूल कनि पिया ओ मुंहिंजा मौला अॼु तूं बि उन्हनि जे हक़ में असांजो सभई दुआऊं क़बूल कर जीअं बचे जे मथां नंढड़े बचे जे मथां अबो अम्मा कख न सहंदो आहे ओ मुंहिंजा मौला जो असां बि दुआ था घुरूं तुंहिंजो ॾस आहे त रब चवे थो ईअं घुरो त मौला असांजे अबे अम्मा खे जहन्नम जे कख खां बि पनाह था फरमा अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो अबे अम्मा जे लाइ ज़रूरी न आहे त मरी वञनि त पोइ तवील इहो मौज़ू आहे इंशाअल्लाह ज़िंदगी में वरी करे अल्लाह चाहे त ॿियो दफ़ो अबे अम्मा जे लाइ हर घड़ी दुआ घुरो 3 दफ़ा दुआ हीअ पढ़ायां थो ॿुधो सम्झ में न अचे त 15 पारे जो ॿियो रुकू पूरो थिए 3 रुकू शुरूअ में आहे आयत जो अधु हिसो आहे पर असां दुआ घुरण वक़्तु छा चवंदासीं अल्लाहुम्म चओ अल्लाहुम्म रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अबो अम्मा ज़िंदा थी तॾहिं बि दुआ घुर बीमार थी तॾहिं बि दुआ घुर छो त मतलब ऐं माना छा आहे ऐं मुंहिंजा अल्लाह ऐं परवरदिगार मुझे अबे अम्मा ते ईअं रहम कर
जे नंढड़े लाकू उन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो हाणे ख़ुदि फ़ैसिलो कर अबे अमां नंढड़े लाकू तो ते छा छा कोन कयो या दुआ केरु ॿुधाए रहियो आहे चओ मुंहिंजो ख़ुदा दुआ अबे अम्मा जो शान ॾिस मुसलमान त उन्हनि जे लाइ ख़ैर जी दुआ घुरण जो तरीक़ो बि मुंहिंजो रब ॿुधाए रहियो आहे त उन अबे अम्मा जे लाइ दुआ घुरो ही जेको जलसो कराईंदो सुभाणे मतां वरी को अकुल मूंखे वरी ट्रिकड़ो ॾिए त दुआ जो त रब चए पर तव्हांखे रब जलसे जो किथे चयो त उनखे ॾसीस अल्लाह जा बाना मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो आहे अल्लाह ताला इनफरादी दुआउनि जो बि ॿुधण वारो आहे इज्तिमाई दुआउनि जो बि ॿुधण वारो आहे लेकिन अल्लाह ताला जे दरबार में इनफरादियत जे बजाय इज्तिमाई दुआ वधीक क़बूल हूंदी आहे मुझे आका फरमायो जै जगह ते 40 ईमान वारा गड थींदा हन कम अज कम उन्हनि में हिकिड़ो अहले दिल हूंदो कम अज कम हिकिड़ो अहले दिल हूंदो आहे हिते त सवे ॼणा वेठा हो जेॾी महिल दुआ थींदी हड़ई हथड़ा खणंदासीं पोइ तव्हांजे सदके अल्लाह ताला असां गुनाहगारनि जो बेड़ो बि पार करे छॾींदो मरहूम मोहम्मद सालेह ॾिसो न साईं मरहूम मोहम्मद सालेह अॼु क़बर में आहे पर दुआऊं कंदो हूंदो पंहिंजे पोइ रखे त अल्लाह ताला तव्हांखे आबाद करे अड़े यार 5 मिंट हिकिड़ी अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधायां नाराज़ कोन थींदो टाइम तव्हांजो मूं घणो वरितो आहे टाइम तव्हांजो मूं घणो वरितो आहे ज़ाहिद चने सवेल घरड़ियूं पे कयूं त 10:30 बजे हलंदव त तव्हां 12 बजे बस कंदव ऐं 1.5 कलाक में मज़ो कोन थींदो पर मुंहिंजे ख़्याल में 12:30 खां बि कमु चढ़ी वियो आहे न ही थोरी अक़ीदे जी ॻाल्हि ॿुधो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हांजा कन खोले छॾींदी तव्हां जॾहिं हिकु पिया हुजनि त अस्सलाम वालेकुम चवंदव जवाब ॾियो तव्हां जो असां जाॻियल खे कोन चवंदा आहियूं तव्हां त निंड पियल जी ॻाल्हि कयो सच तो चइबो सच चए यार रुसे त रुसण ॾे फणीअ ॾींदे वार खुसे त कुसण ॾे छो त फणी वार जो ॾाज आहे सच मुड़स जो कमु आहे मुझा दोस्त मुझे मदीने जे मीर फरमायो त अफ़शुस सलाम बैनकुम तव्हां दरमियान में हिक ॿिए जे दरमियान में सलाम खे वधायो त अल्लाह ताला तव्हांजे मथां रहमतुनि जो छोटकारनि जो बस दर खोले छॾींदो दुश्मनियूं ख़त्म थी वेंदियूं कसरत सां सलाम कंदा कयो मां तवील नथो वञा इन पासे नथो वञा बसि एतिरो ॿुधायो त घर में जॾहिं वञो त अस्सलाम वालेकुम ज़रूरु चवंदा कयो ठीक है पर सलाम चइबो कंहिंखे जेके जागंदा हूंदा हीअं न त घर में निंड पिया हुजनि मथां बि चओ अस्सलाम वालेकुम घर में अस्सलाम वालेकुम त ख़ैर त सही चइबो मौलवी चयो त अस्सलाम वालेकुम हाणे उथी वालेकुम सलाम चओ ईअं न कजो सलाम वराइबो आहे पर कंहिंखे ॻाल्हाए कंहिंखे जाॻियलनि खे सलाम वराइबो आहे या निंड पियलनि खे भला जेकॾहिं को मोल आहे त मोल खे सलाम वराइबो या जेरे खे थोरो कुझु त ॻाल्हाए यार जे न छोकिरीअ जो मंगणो थींदो आहे या का ॻाल्हि पधरी थींदी आहे पोइ ईंदो अथसि मंगे दौर पोइ थोरी शर्माईंदी आहे हिते अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे का अॼु दौर में बा शर्माईंदी बि कोन थी अलाह ॾींहं ॾींहं ख़ुशीअ सां चवनि थियूं न न हे न हिन जो नकु सही कोन्हे को फलाणे जो अखियूं बि सही नको बि सही मूंखे इहो खपे अथी अलाह तोखे इहो ई ॾींदो भला पर अॼुकल्ह औरतुनि छोकिरियुनि वीचारनि शर्माइण छॾियो अरे मर्दनि शर्माइण शुरू कयो आहे शर्मायो न मुंहिंजा दोस्त थोरो ॻाल्हायो सलाम ज़िंदा खे कबो या मुर्दा खे ज़िंदा खे कबो न जाॻियल खे कबो या निंड पियल खे पक्की ॻाल्हि आहे पक्का हो हिन ॻाल्हि ते ठीकु आहे हाणे जॾहिं न मुक़ाम खां लॻंदा हो मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए चवंदा कयो अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर चवंदा आहियो न हाणे पहिरियों अक़ीदो ॿुधायो त जेकॾहिं उहे मोल हन त पोइ हुननि ते सलाम छो सवाल जो जवाब ॾियो मोल आहिनि त हुननि ते सलाम ॻाल्हायो सलाम छो मुंहिंजे आका फर में सलाम राय पक थी त मोल न आहिनि पर पंहिंजे क़बरुनि में ॻाल्हाए पंहिंजे क़बरुनि में जेरा आहिनि ठीकु आहे हाणे वरी अचो जेरे जे मथां जेरा त आहिनि पर निंड पियल जेरा हूंदा आहिनि या मोल निंड पियल मोल हूंदा आहिनि तव्हां निंड में जेको पियो मरी न कयो यार
निंड पियल भी जेरा होंदा हन लेकिन सलाम कबो कहते आ जेको निंड पियल न होजे पर जागंदो होजे यानी निंड पियल के सलाम न कबो सलाम उन के कबो जेको जागंदड़ होजे साबित थियो त कबरन वारा कबरन में जेरा ता हन पर जागन भी था पिया तदे त सलाम बुधन था जवाब भी देन था जदे आम मुकाम वारो आरीसरा गोठ बूबक जे मुकाम वारो अल वलीदाद परिदाद खलीदाद या चाचो मोहम्मद सालेह जेदी वाला रात जो वणो आधी वणो असर वणो सलाम मारायो जवाब दे थो मना हु जागे थो पियो जे करे आम मानू पंहिंजे कब्र में जेरो सलाम जो जवाब दे थो त जेके औलिया अल्लाह ने बुधा अल्लाह जो छा कीजो सोचे को जवाब दे दाहो थी अकीदो ईमान मजबूत कर फिरकिन जे बुनियाद ते अचे करे पांजो ईमान जाया न कर आखिरत पांजी बचा अल्लाह जा बानो अब्बे अम्मा जिला दुआ करो अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मुझा मौला मुझे अब्बे अम्मा ते ये रहम कर जे नंढड़े लाको उनन असा ते रहम कयो इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे मदीने जे शहंशाह फरमायो ता जमीन वारन ते रहम कयो आसमान वारो ता ते रहम कयो चो तो इंशाअल्लाह ताला अज का पो मुकाम खा लगांदासी त असां अस्सलाम वालेकुम या अहल क़ुबूर चवंदासी घर में वींदासी जेके जागेल भाती हुंदा उन के अस्सलाम जरूर चवंदासी रस्ते में जेको मुसलमान भा मिले उन के सलाम गाला गाला सलाम चो त अस्सलाम वालेकुम व अलैकुम अस्सलाम ये अस्सलाम वालेकुम चवण के जी सुन्नत गाला गाला सही है मुझे आका जी सुन्नत है ना मुसलमान भाषा भले गाला है ना पर अस्सलाम वालेकुम चवण ते नियत कर त मुझे महबूब जी सुन्नत है आखिरी मुझे मुर्शिद करीम जो पैगाम सजण साईं जो कहिड़ो आहे रात जो सुम्हण खां पहिरीं 5 मिंट पंहिंजे बचन सां कचहरी कयो यार मौलवी मारे विधई असां त घर ईंदा आहियूं त ॼण त थाणे में पहुतासीं तूं त वेही कचहरी कयो ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो जेको न तसवुर आहे तव्हां असांखे जन्नत जो त दुआऊं या अल्लाह असांखे जन्नत ॾिजां तूं घर पंहिंजे खे बि जन्नत बनाए सघीं थो जन्नत जी माना चाहे जिते सुकून होजे जहन्नम चाहे बेसुकूनी जन्नत चाहे जिते बागात होजन अमन होजे खुशियूं होजन जहन्नम चाहे जिते बाहे बाहे होजे हिकड़न जे ला घर जहन्नम वञन था त टांटा पे था बरन ये आहे या न हिकड़न जे ला त घर जन्नत आ बाहर मजो न थो अचे जल्द वञी पंहिंजे बचड़न में पहुचूं ये आहे या न हाणे इन घर के जन्नत ऐं जहन्नम बनाइण खुदा जा बाना तो जथ में अचो त कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊल अन रइयतिही कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको घर जो सरबराह आ वो बादशाह पंहिंजे घर जो बादशाह जो कमा पंहिंजे रइयत के ठाहण घर वारा तुझी रइयत हन जे बादशाह से मुराद निशाह का सजे सूबे जो क़यामत में सवाल थींदो नी तो खां तुझे घर वारे सूबे जो सवाल थींदो जरूर थींदो रात जो सुम्हण वक्त पंहिंजे बचन सां 5 मिंट कचहरी कर घरवारी सां कचहरी कर न्याणीअ सां कचहरी कर पुटन सां कचहरी कर उन खां हाल हवाल ॾींहं जो वठी पोइ पुछ बाबा फजर जी नमाज पढ़ी अथव या न अज बे पहिरीं पुट तो पढ़ी है या न टे पहिरीं पढ़ी थई या न खुदा जो कसम खणी तो तोखे चवां तू उन खां जे पुछंदो वञ जेको चवे हा चविस माशाअल्लाह अल्लाह ताला तुंहिंजे मथां सलामती फरमाईंदो जेको चवे न उनखे थोड़ी तंबीह कर बाबा छो नथो पढ़ी छा खुदा जो फर्ज ना है छा तू आकिल बालिग नाही छा तोखे मरणो ना है उनके एहसास ॾियार मुझा दोस्त अजीज तुझे इन एहसास ॾियारण जे दरमियान में जेको भी टाइम गुजरियो इहो तुझे इबादत में गुजरियो सुभान अल्लाह कचहरी करे बचड़न के चो बच्चा हाणे जेडी मल सुमो सभई मुझे महबूब मुस्तफा दे कलमो पढ़ी सुमो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो त कलमो ओहा जे में वहदानियत भी आहे नबूवत भी आहे रिसालत भी आहे खुदा जी वहदानियत भी है मुझे मुस्तफा करीम जी नबूवत भी है कलमो पढ़ी बार बस कई हाणे बाबा चो बाबा अल्लाह हाफिज मम्मा अल्लाह हाफिज अद्दा अल्लाह हाफिज 8 ॾींहं मेहनत कयो बचन ते सिर्फ 8 ॾींहं घणा ॾींहं 8 ॾींहं बचन ते मेहनत कयो 9 ॾींहं ॾिसंदो बच्चो पाणे तव्हांखे चवंदो बाबा अल्लाह हाफिज
मम्मा अल्लाह हाफिज। हाणे तोखा तो मां पुछां मुंहिंजा दोस्त जवाब ॾिजां, जंहिं घर में बचड़ा नंढड़ा वॾड़ा सभई सुम्हण वक़्तु अल्लाह जे वहदानियत जी तारीफ़ करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझे मुस्तफ़ा करीम जे नुबुवत जी तस्दीक करे पो सुम्हन ऐं चवनि अल्लाह हाफिज अल्लाह तुंहिंजो निगहबान इहे चई सुम्ही पवनि, तोखे कसम आहे पंहिंजे रब जो ॿुधा सॼी राति आसमान जा मलाइक उन्हनि जे घर ते पहरो ॾींदा या कोन ॾींदा? खुद जवाब दे मुसलमान, केड़ी जरूरत है तोखे दंबूक ने राइफलुन सा बाहर मानू बिहारण जी? केड़ी जरूरत है तोखे रात जागी करे अक्यों किरायो त कोन? कुछ भी तोखे जरूरत कोने। सजन साईं जो गुलाम तोखे शूअर दी थो दे। अल्लाह जे जात में भरोसो पक्को रखो। हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अजीम। सुबह वक्त कलमो पढ़ी करे आयतुल कुर्सी पढ़ी करे दम करे चैनी पासंदा शुकारे अल्लाह हाफिज चे करे जो मुझा मौला तुझे हवाले लत दे सुमी पो इंशाअल्लाह ताला सुबह जो उथने त तुझो कख भी मेरो न होंदो इंशाअल्लाह। पो जै घर जा बच्चा न कलमो पढ़ी अल्लाह हाफिज चे सुबदा सजी रात अल्लाह जा मलाइक तू निंद्र में खोंगराणो मलाइक नेकी वेठा लिखन तू खोंगरा मलाइक नेकी छो त तू जदे सुतो हुई त खुदा जो जिक्र ही मुझे महबूब जो जिक्र करे पो सुतो या निंद्र कबूल गालायो दोस्तो हाने भले हथ खड़ी वायदो या निंद्र कबूल ये कंदासी बच्चन के सेखारींदासी ओ पोते गाड़ी टोपी सा जवान वेठो उन्हें के अलाए छो माशाल्लाह हाने वरी बाहमते की ओ मोजा दोस्त अजीज याद रखी छने हे बस मड़े ये नालो खणदा हूं असा मौलवी बेचारन जी आदत आ छा के असा के तरबियत है मिलला त अल्लाह जे मखलूक जे भले जला कम कयो जेको कोशिश करे मन को हथ खणे पो दिल में ख्याल अचे सी यार वायदो करे आयो हां मन इन वायदे के निभाईंदे करे नियतुल मुमिन खैरुम मिन अमलिही। मोजा दोस्त ए नियत जे कहे संजी सुणी नियत आ बियो मकसद यो कोने त तवा हथ मथे खणो संजी का बाह तुली थी पोंदी कोई मकसद कोने सवाइ न जे त तवा इयो हथ मथे खणी घर में ता के वायदो याद इंदो ए कंदो इंशाअल्लाह ताला तवा जो घर सुकून वारो थी सच तो चवा मुझा दोस्तों ता जे घर में दुख खत्म थी विंदा अन्या वधी सच करे तो चवा ता के वो तावीजन वारन जे पुठियां रुकणो कोन पवंदो। याद रखी छड़ियो ये जे कल बाजारियों खोले वेठा हन अल्लाह ताला हिदायत दे हमरा पोतो ना बड़ा चंगो थियो देर करी तो तुझे हेठो धड़ो सुकी वने एडा तो के बुत पेल हन हल भेणा खुदा तुझो भलो करे हो जी मोटियो ते मैयत भा में या भेड़ में जैसा नास चाकई हुई तो ही त मुखे तावीज दा ना मौलाना मुखे चवा त हेतरा बुत पेल हन बेड़ा जालिम हन जी जिंदगी तो बर्बाद करी मुझे मुस्तफा फरमायो मन सलिम अल मुस्लिमून मिल लिसानिही व यदिही मुसलमान ओ वाजे जे हथ ही जुबान का बियो मुसलमान हिफाजत में रहे तू वती तो राजन के बर्बाद कंदो वेढ़ाई दो खुदा जो खौफ कर मुला खुदा जो खौफ कर जै भी सूरत में ही मुलन विचारन दी त ठिकर दो बजे हाने त खोड़ सारा है बाजारियों खोले वेठा हन ओ तावीज ने लिखण वाला हा तावीज जी ताकत आहे तावीज लिखण जी ताकत आहे पर उन तावीज जी ताकत आ जे कदे को दुखायल अचे तो अगर तोखे अल्लाह इल्म दिनो आ तो उन हु मरीज आ तो ने जी दवा कर न उन के सूरह पे कुछ भी न लिखी दे सूरह फातिहा बिस्मिल्लाह करे लिखी दे चेसी यार तू फिक्र न कर कुछ ही कोने को छा थियो तोखे वन बिस्मिल्लाह करे ही पी रब कंदो तुजो बेड़ो पार थी विदो हुन जा दुख ले या तो जो बेड़ो तरी पवंदो जेन तावीज़न वारन को जान छडाणी थव ऐं समझो था त या वबा असांजे ॻोठनि मां निकिरे मुसीबत निकिरे त पोइ राति जो कलमो पढ़ी आयतुल कुर्सी अचे थी दवा पढ़ो बच्चन के अल्लाह हाफिज चई सुभारियो सुबुह जो उथे बच्चा स्कूल जे बाबा अल्लाह हाफिज ममा अल्लाह हाफिज मना अल्लाह निगहबान जंहिंजो ख़ुदा निगहबान हुजे उनखे केरु कुझु कोन करे सघंदो। इंशाअल्लाह ये कदासी दोस्तों ये कदासी ठीक आखिरी नुस्खो कम वारो जे कदे चाहो था ते या घर हमेशा जे ला जन्नत बणजी वने त पांजे घर वारी सा प्यार कयो हल घणा मोली ड्राइव दी मुझो तो बीए जो शादी जो पक्को प्रोग्राम लगो पियो हो अज वरी तो गाल के तो कह चलियो तो तू बी न कर तू भले कर जने इस्लाम तो के इजाजत नहीं है तो मौलवी तो के कोन रोकी दो पर इस्लाम तो के ये भी चाहता इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाहिदतन औ मा मलकत ऐमानुकुम
इस्लाम तो के ईअं त चए त मसना व सुलास व रुबा, ॿ कर, टे कर, चार कर, भले कर, पर इस्लाम ईअं बि अॻियां क़ुरान पूरो त पढ़ न, रुगी मवाली और क़ब्र कर त ला तक़रबु सलात या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात, मवाली करे कर भुल बे कर क़ुरान पाक खणियो पढ़ी पढ़ी जॾहिं आख़िरी सिट थिया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़रबु सलात, ऐं ईमान वारो न वञो वेझो निमाज़ जे, खणी चइबो आहे हेॾे ॾिसो क़ुरान में लिखियो पियो आहे त ईमान वारो न वञो वेझो निमाज़ जे, मुल्क जो दिमाग़ ख़राब, हलो निमाज़, हेॾे ॾिसो क़ुरान में लिखियो पियो आहे। हा यार बोले ॻाल्हि जाई थो करे बाबा, वाकई लिखा हक़ बाबा, उनखे नेठ के उन्हनि में समझदार बि हूंदा आहिनि न, वरी पंहिंजे ई कंहिं समझदार वटि ॿुधो न चयो ॻाल्हि ॿुधो फ़क़ीरो मौलाई थोरो हू पासो बि त वर्क जो खोलियो, क़ुरान अॻिते बि आहे, जॾहिं अॻिते खोलियो त लिखियो वियो आहे अंतुम सुकारा, ए ईमान वारो निमाज़ जे वेझो न वञो जॾहिं तव्हां नशे जे हालत में हुजो, जी क़ुरान ईअं थो चवे त निमाज़ जे वेझो न वञो जॾहिं नशे जे हालत में हुजो, क़ुरान ईअं किथे थो चवे, त हिन जो मतिलबु इहो कोन्हे तव्हां ॿ शादियूं कयो ॿी कयो त पहिरीं खे चओ हाणे वञो माइटनि ॾे, ज़ालिम जो ज़ुल्म न कजो, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, बेशक तू भी शादी कर तो मनो काने, टी कर, चार कर कर, पर फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तअदिलू फ़वाहिदतन औ मा मलकत ईमानुकुम, रब जो क़ुरान थो चवे त जिथे तो ॿिनि टिनि चइनि जी इजाज़त आहे उते इहो बि हुकुम आहे त जे अदल करे सघीं थो त नथो करे सघीं त ईमान बचाइण जे लाइ हिकिड़ी बि काफ़ी थिए। उहा औरत जेको अबू छॾे आई, अम्मा छॾे आई, भाइर छॾे आई, अल्लाह ताला मेड़े खणी आई कंहिंजे सहारे, तुंहिंजे सहारे, अॼु तूं बि उनखे बेसहारो करी ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थी, कंहिंजे सहारे तो उनखे छॾी, तूं हथ सां उनखे बुराई जी तरफ़ रस्तो थो ॾे। यादि रखो जेको मर्द पंहिंजे घरवारी जी इज़त नथो करे, जेको पंहिंजे घरवारी सां प्यार नथो करे, उहो हथ सां रस्तो थो खोले पंहिंजे घरवारीअ खे त हे बुराई जो रस्तो थियण, तूं वञ बुराई ते, मां हीअं थो वञा तूं हीअं वञ, जेकॾहिं न त तूं पंहिंजे बच्चनि सां प्यार कर, उन्हनि खे इज़त ॾे, इंशा अल्लाह ताला तुंहिंजो घर जन्नत बणिजी वेंदो। छा तूं चाहीं थो त सुभाणे तुंहिंजे न्याणीअ सां अहिड़ो केरु ज़ुल्म करे जेको तूं थो करीं, जेको तूं ज़ाल खे धक थो हणी, ज़ाल जी बेइज़ती थो करीं, उनखे गारियूं थो ॾीं, तुंहिंजी त ज़ाल आहे पर कंहिंजी त न्याणी आहे न, कंहिंजी त न्याणी आहे न, सुभाणे तुंहिंजूं बि त न्याणियूं थींदियूं न, जॾहिं तुंहिंजी न न्याणी तुंहिंजे न्याणे वटि वेंदी ऐं उनखे हू धक हणे, गारियूं ॾे, बेइज़ती करे घर मां कढे, रोई तो वटि पहुचे, हाम ते हथ रख, त उन वक़्तु तुंहिंजे दिलि ते छा गुज़रंदो, जेको तुंहिंजे दिलि ते गुज़रंदो उहो तूं जॾहिं ज़ाल खे धक हणी कढी थो उनजे अबे अम्मा ते बि इहो ई थो गुज़रे। ओ मुसलमानो, मुंहिंजे महबूब फरमायो पंहिंजे मुसलमान भाउ लाइ उहो पसंदि कयो जेको पंहिंजे लाइ पसंदि कयो, पंहिंजे बच्चनि जी इज़त कयो, पंहिंजे घर वारनि जी इज़त कयो, इंशा अल्लाह ताला तव्हांजो घर जन्नत बणिजी वेंदो। जॾहिं घर में सुकून थी वियो, घर में मुहबतूं अची वियूं, बच्चा नेक थी पवंदा, इंशा अल्लाह ताला मुंहिंजो ख़ुदा कंदो त सदाईं ख़ुशि हूंदो, पोइ उन घर में बरकत ई बरकत, रहमत ई रहमत, चारई कुंडूं पयूं खुलंदियूं, अचु बि खिलंदो, वञु बि खिलंदो, छाजो जहन्नम, छाजो दोज़ख, जिते बि जन्नत इंशा अल्लाह, क़ब्र में भी भलाई, आख़िरत में भी जन्नत। ये कंदासी ना मुसलमानो, मुझे आका जो फरमानो खैरुकुम खैरुकुम ले अहलीही व अना खैरुकुम ले अहली, मुझे महबूब फरमाए तहां में भलो हुआ, आलिम दीन वेठा तहां में भलो हुआ, मां आलिम दीन जो गुलाम आहियां, फ़कीर माण्हू आहियां, मुझे मदीने जे साईं फरमाए तहां में भलो हुआ जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले। मुझे महबूब फरमाए मां मुस्तफ़ा तहां सभिनी खां वधीक पंहिंजे बच्चनि सां भलो थो हलां। छा ख्याल आहे? इंशा अल्लाह ताला कोशिश कंदासीं, इंशा अल्लाह ताला अमल करण जी कोशिश कंदासीं। मुंहिंजो रब मरहूम मोहम्मद सालिह जी मग़फ़िरत फरमाए, उन जे क़ब्र खे अल्लाह जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए, मियां अली गोहर उन जे चाचनि या उन जा ॿिया जेके अज़ीज़ वकार बहन जन हीअ महफ़िल सजाई आहे, ख़ैर ख़ैरात कयूं आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। तव्हांजो अचणु वेहणु ॿुधणु, मूं किने कोझड़े गुनाहगार जो ॿुधाइणु, मुंहिंजो रब पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए। सभिनी खे हरमैन शरीफ़ैन जो रब दीदार नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। बाक़ी पंहिंजो प्रोग्राम मियां मोहम्मद अली हाफ़िज़ तव्हांखे ॿुधाईंदो। हाणे घणो मूं टाइम ख़बर आहे घणो थियो? ख़ुदा जा बाना हिकु थी रहियो आहे, हिकु रात
जिनके भूख लगी है उन्हनि जो हाल ॾिठो अथव दुआ घुरऊं न अदा अच्छा मदीनो दिसां या रसूल अल्लाह ओ गरीबन जा गमखार नबी मदीने अचा मदीनो दिसां मदीने अचा जी जलसूदो अचा मदीने अचा बाबल सूदो अचा आका सदीड़ो कजाम मदीने अचा दिल पर सदीड़ो कजाम मदीने अचा मदीने अचा बचड़न सूधो अचा मदीने अचा दोस्तन सूधो अचा आका सडेड़ो कजाम मदीने अचा जंहिंखे वञणो सोचवे आका सडेड़ो कजाम मदीने अचा दिल पर सडेड़ो कजाम मदीने ख्वाब अहेड़ो ॾिसां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीमन जयार नबी ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजी चाउठ चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां रोज़े अॻियां हुजां आका सडेड़ो कजाम मदीने अचा दिल पर सडेड़ो कजाम मदीने अचा मदीने अचा मदीनो दिसां आका सडेड़ो कजात भाइरुन सूधो अचा दिल भर सडेड़ो कजात बचड़न सूधो अचा मदीने अचा सूरतो सलिया या रसूल अल्लाह ओ बेसहारन जा सहारा नबी मदीने अचा
सूरतो सांसल्या भाइरन जा चाचन जा मामन जा माइटन जा दोस्तन यारन पाड़े बारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। ओ छोरन चिनन जा छपर सुहना पिरी तुझे दर ते अचा सूरतो सांसल्या आकाश देड़ो कजामा मदीने अचा दिल पर सदेड़ो कजामा मदीने अचा। एक बेरो अलहमद टे बेर दीनी आखना इहदिना सिरातल मुस्तकीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु सैयद सुनो बाहिर दुआ करे से अल्लाह सैयद अल्लाह आमीन। अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हिदायत पे लाखों सलाम जिस सुहानी चमका तैयबा का चाँद जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चाँद उस दिल अफरोज़े साथ पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़्मे सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा सैयदा ज़ाहिदा तैयबा ताहिरा याने खातूने जन्नत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत तेला को सलाम शमए बज़्मे गायत तेला को सलाम मुझसे खिदमत के कुदसी के हारज़ा मुझसे खिदमत के कुदसी के हारज़ा मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़्मे दायत पेला को सलाम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। दिल जा हाल ॼाणंदड़ रब दुआ जा क़बूल कंदड़ रब तुझे पाक दरबार में वास्तो है महबूब मदीने वाले मीर जो ओ मुझा करीम रब
असां तमाम मर्दन ऐं ख़वातीन जे दिलनि में जेके इरादा आहिनि मुंहिंजा मौला तोखां गुझाईंदा आहिनि। ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह या अल्लाह उहा कार करा जंहिंमें तुंहिंजी ज़ात तुंहिंजे महबूब जी ज़ात राज़ी हुजे। ओ मुंहिंजा करीम रब जेकी कुछ घुरियो अथऊं उहो बि अता फरमा, जेकी कुछ न घुरियो अथऊं ओ मुंहिंजा करीम रब उहो बि अता फरमा। असां घुरियो आहे पंहिंजे अकुल जे आहार, ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम तूं अता फरमा पंहिंजे करीमी रहीमी शान जे आहार। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम, ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम हलाल जी रोज़ी नसीब फरमा, हलाल जे ॻोढ़े में बरकतूं अता फरमाइजा। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम जेके औलाद जा बुखायल आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा, जेके बीमारियुनि जा सतायल आहिनि ओ मुंहिंजा करीम रब उन्हनि खे सिहत व आफ़ियत अता फरमा, जेके कर्ज़नि जा दुखायल आहिनि मुंहिंजा करीम रब उन्हनि जा कर्ज़ दूर फरमा, जेके रिज़्क़ रोज़ीअ जा मुतलाशी बेरोज़गार आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे रोज़गार अता फरमा। ओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके इंसान ज़ात जे मोहताजी खां पंहिंजी पनाह में रखी। मौला पंहिंजे महबूब जे दर जो ग़ुलाम बनायो अथई, इन ई मोहताजी में सॼी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजा। ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब जन जो औलाद आहे उन्हनि जे औलाद खे बि नेक ऐं सालिह बना। मौला हरमैन शरीफ़ैन जो दीदार नसीब फरमा। मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहन ओजागा अखियुनि जा। करीम रब फ़कीर अली गोहरिया उन जी ॿियनि साथियुनि अज़ीज़ वकार भई महफ़िल मचाई। या अल्लाह उन्हनि जी महफ़िल खे मुनाक़िद करणु क़बूल फरमाइजां, ख़ैर ख़ैरातूं क़बूल फरमाइजां, माल रिज़्क़ में बचड़नि में ईमान में बरकतूं अता फरमाइजां। जंहिं मरहूम जे नियत सां करीम रब हीअ महफ़िल सजाई वई, या अल्लाह उन मरहूम मोहम्मद सालिह जी मग़फ़िरत फरमा। जेका जमायत आई या करीम रब सभिनी जे अज़ीज़ वकार जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी सॼी उम्मत जी मग़फ़िरत फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह असांजे मुल्क खे सलामती अता फरमा। मुंहिंजा मौला असांखे अहिड़ा हुक्मरान ॾिजां जिन जे अंदर में तुंहिंजी ज़ात जो ख़ौफ़ हुजे, महबूब मदीने वारे घोट जे इश्क जो ज़रड़ो हुजे, इन तुंहिंजे मख़लूक जो को दर्द दिल में हुजे। मुंहिंजा मौला असांखे बि उहा तौफ़ीक़ ॾिजां त अहिड़नि खे वोट ॾियूं जेके असांजे वोट जा सही हक़दार हुजनि। मुंहिंजा करीम रब असांखे हुक्मरान उहे अता फरमाइजां। मुंहिंजा मौला कंहिं पार्टीअ लाइ दुआ नथा घुरूं छो त असां नथा ॼाणूं त कहिड़ी पार्टी हक़ ते आहे कहिड़ी नाहक़ ते आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजी ज़ात दिलनि जो मालिक कहीं तूं ॼाणी थो, उनखे मुंहिंजा करीम रब ख़ैर जी हुकूमत अता फरमाइजां, इज़त वारी हुकूमत अता फरमाइजां जंहिंजे अंदर में इन मख़लूक लाइ ख़ैर हुजे। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या ला इलाहा इल्लल्लाह। आका सडेड़ो कजामा मदीने जा, जंहिंखे वञणो सोचवे आका सडेड़ो कजामा मदीने जा, दिल पर सडेड़ो कजामा मदीने ख्वाब अहेड़ो ॾिसां या रसूल